इस्लाम नालो आहे मुंहिंजो हाजी सां रखे जे ॻोठ जी आहियां मुंहिंजो शाह मोहम्मद पुट बेगुनाह खणी पुलिस उन्हनि वञी मुंहिंजो क़त्ल करे छॾियो। शाह मोहम्मद जी मरियम जी माउ आहियां। चौथो महीनो आहे। DSP सरदार अहमद चांडियो नवीद एसोचो असद खिची नवाज़ खुशक गुलड़ो चांडियो राहब कलोड़ो मुंहिंजे अखियुनि जे अॻियां 4:30 बजे खणी पुलिस रवानी थई। मां क़ुरान शरीफ़ खणी वियसि। मूंखे चयईं थाणे ते त 5 लख ॾे। मां रन ज़ाल बेवाही। मां चङनि ॾे क़ुरान खणी वियसि। पाड़े ओड़े ॾे क़ुरान खणी वियसि पर मूं सां का बि मदद न कई। मां वियसि 24 कलाकनि खां पोइ शाह मोहम्मद जो मूं लाश वरितो आहे। कोरट मां शीशन कोरट मां मूं लाश वरितो आहे। 12 गाॾियूं मुंहिंजे अॻियां पयूं मथां धरणो हणे। उते मूंखे 2 महीना शीशन कोरट में रुलाई। मूंखे जज साहिबु चयो त सरदार अहमद ते रहम कर त आर्डर मिलंदई, न रहम कंदे त आर्डर न मिलंदई। मां चयो त कुते जे पुट मूं ते कहिड़ो रहम कयो आहे जो मां उन ते रहम कंदसि। मां जहिड़ी आहियां त रहम न कंदसि। मूंसां ज़ुल्म आहे, मूंसां अॼु तव्हांजी FIR थी वई आहे? अॼु मुंहिंजी FIR थी वई। हाई कोर्ट मां मुंहिंजी अदालत अॼु ठही वई। अॼु न मूंखे मिलियो आहे। कहिड़े माना जाइ ते वाक़ियो आयो पेश मुंहिंजो आयो? वाक़ियो आहे हाजी सार खे जे ॻोठ में मां वेठी आहियां। विचा रोड नशर फिरोज़ जी आहियां। इस्लाम मुंहिंजो नालो आहे।